लाल कयो झूलेलाल। मेराई सभिनी ने प्रेमियुनि खे ॿुधाईंदे जाम ख़ुशी थी थिए कि माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था जो सावन महीने जा 16 सोमवार जेको माता रुक्मणी देवी ख़ुदि इन पवन कार्य के शुरुआत कई हुई ऐं उन कार्य के वरी उनजो सुपात्र पुट साईं दीपक लाल रोहरा निभाए रहिया आहिनि। जाम घटि माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजे फैमिली जे बैकग्राउंड खे अॻियां रखंदा आहिनि ऐं अॻियां उन खां बि सोबर ऐं सुठो कमु कंदा आहिनि। दीपक लाल जंहिं तरीक़े सां ये शेवाउनि जा कम उन्हनि जा चालू आहिनि, चाहे उहो ग़रीबनि खे शेवाउनि जो कमु हुजे, अॼु बि के ॿाहिरि जॻह ते प्रोग्रामनि जो हुजे, सभु हर हिकु जॻह ते पंहिंजी हिकु सामाजिक जेकी ड्यूटी आहे उहो वॾी ईमानदारी सां पूरी कंदा आहिनि। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त इहा आहे कि असांजो स्वर्गीय भाउ दिलीप लालवानी जी जा परम शिष्य हुआ ऐं दिलीप सेठ उन्हनि खे जाम सुठो प्यारु कंदो हो ऐं सभ खां क़रीब पंहिंजे दिलि ते रखंदो हो। त मां सॼे शहरवासियुनि खे इहो अर्ज़ु कंदुमि कि ईंदड़ 5 नवंबर ते हिन प्रोग्राम जो भावी समापन जो ॾींहुं आहे ऐं हिन ॾींहं ते सुबुह खां वठी करे शाम ताईं प्रोग्राम ई प्रोग्राम आहिनि। मां चाहींदुमि तव्हां पंहिंजे परिवार सुधा हिन सामाजिक ऐं धार्मिक कम में अची करे भाग वठो ऐं कहिड़ो बि कार्य करण में जेकी महिनत लॻंदी आहे, जेको संघर्ष लॻंदो आहे, उहो त जेको माण्हू कंदो आहे उनखे ई ख़बर आहे। मुंहिंजी हिकिड़ी वेनती आहे, अगरि तव्हां कुझु पंहिंजे मन सां पंहिंजे तन सां अगरि कुझु शेवा करणु चाहियो था त बि हिन संस्था जे पारां दीपक लाल खे तव्हां कॉन्टेक्ट करे सघंदा आहियो। इहा मुंहिंजी शहरवासियुनि खां निमाणी वेनती आहे। हिकु दफ़ो चओ, आयो लाल कयो झूलेलाल, मानव शेवा महादेव सेवा। मां तो सदैव ये चवंदुमि, हम न हंस कर सीखे हैं न रो कर सीखे हैं, जो कुछ भी थोड़ा बहुत सीखे हैं उन गुरुओं के होकर सीखे हैं। सच्चाई आ। परम पूज्य माता रुक्मणी देवी साहब मुझी आदरणीय गुरु, असांजा प्यारा भा दिलीप लालवानी मुझा प्यारा गुरु, छो अम्मा चवंदी हुई हर शख़्स मां जेकॾहिं कुझु सिखंदे ऐं उन्हनि त मूंखे बाक़ाइदे ढाले करे उन ॻाल्हि जो महत्व सम्झायो ऐं पंहिंजे भाउरनि वांगुरु हृदय सां सदैव लॻायो। अॼु उन असांजे प्यारे भाउ दिलीप लालवाणीअ जा ई आदर्शनि खे पकड़े करे ही दास बि उन कार्य ते हली रहियो आहे। मुंहिंजो भाउ टोनी लालवाणी बि हिकु खां हिकु कैंपियूं संसार जे भले करण जे लाइ, सुहिणनि कार्यक्रमनि जे लाइ माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था ऐं शुभचिंतक वेलफेयर सोसाइटीअ जे ज़रिए सुहिणा कार्य अञा थींदा रहनि। इहा ई संगत अॻियां वेनती रहंदी। दास हमेशह इहो ई दरबार मां घुरंदो रहंदो। ख़ुशि हुजूं, ख़ुशहाल हुजूं, महिर थींदी रहे, सेवा जे कार्यनि में अॻियां थींदा रहूं। असांजे प्यारे भाउ दिलीप लालवाणी जो पूज्य माता पिता जा नालो रोशन कंदा रहूं। हे लाल कयो झूले।